नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सबको ऑफिस ज़िले उमरकोट में मंज़ूर अली वल मोहम्मद सलीम पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त आसमा कोसर पीउ मोहम्मद बूटा जंहिं 20 सेप्टेम्बर 2011 ते मूं मंज़ूर अली वल मोहम्मद सलीम सां शादी कई। पोइ 11 अप्रैल 2018 में घरेलू तकरार तां छोकिरी कावड़ जी पंहिंजे माइटनि ॾांहुं हली वई। माइटनि छोकिरी खे वर्गलायो त तूं मंज़ूर अली खां तलाक वठ। पोइ छोकिरी 22 जनवरी 2019 जो सिविल कोर्ट कुनरी में पेश थी ऐं छोकिरी जज खां तलाक जी अपील, पर मूं जज साहब अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजा नंढड़ा 3 ॿार आहिनि। मुंहिंजो पंहिंजी ज़ाल आसमा सां को बि इख़्तिलाफ़ नाहे, सिर्फ़ घरेलू मसइलनि जे करे ही मूंखे छॾे वई हुई, पर मां आसमा खे ऐं पंहिंजे बचनि खे छॾणु नथो चाहियां ऐं तलाक ॾियणु नथो चाहियां। मंज़ूर जे दाहण जे बावजूद बि कोर्ट छोकिरी खे माइटनि ॾांहुं वञण जो चई छॾियो, लेकिन कुझु अरसे बाद वरी आसमा पंहिंजे माइटनि खे चयो त मां पंहिंजे मुड़ुस मंज़ूर अली सां सभु इख़्तिलाफ़ ख़तम करे पंहिंजे बचनि सां गॾु हुन सां गॾु रहणु चाहियां थी। पोइ छोकिरी जे बयान ते राज जे नेक माण्हू चौधरी इनाम अली फ़ैसिलो कयो। एग्रीमेंट तौर इहो फ़ैसिलो कयो वियो त छोकिरी पंहिंजे मुड़ुस वटि रहंदी ऐं जंहिं थियल फ़ैसिले में बाक़ाइदा वीडियो रिकॉर्ड बि तव्हांखे ॾेखारियूं था। पोइ मंज़ूर अली पंहिंजा ॿारड़ा ऐं आसमा खे वठी सुकून जी ज़िंदगी गुज़ारण लाइ 21 जुलाई 2020 हैदराबाद में शिफ्ट थियो। मंज़ूर अली बाज़ार में कंहिं कमकार सां वियो, पोयां मंजी भील वल्द आरिफ भील वेठल ॻोठ नफ़ीस नगर टाली ही ऐं ॿिया कुझु नामालूम माण्हू हितां आसमा ऐं मासूम ॿारनि खे हथियारनि जे ज़ोर ते खणी विया ऐं गॾु 4 तोला सोन 2 लख कैश खणी फरार थी विया। मंज़ूर अली वल सलीम हैदराबाद वेझो सिटी थाणे में एनसी कराई। दरख़्वास्त लिखी इहो चयो त मुंहिंजे बचनि खे कुझु बि थियो त मंजी भील ऐं ॿिया आयल उन जा दोस्त उन्हीअ जा ज़िम्मेवार रहंदा।